रिपोर्ट गुलज़ार मंचांडियो सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त गुज़िरियल हथरातो इलेक्शन ज़रिए जाली नतीजा आणण जूं हक़ीक़तूं सिंध समेत आलमी मीडिया ऐं सीड़पकार मुल्कनि में पधिरियूं थी चुकियूं आहिनि ऐं उन्हनि जाली नतीजनि एवज़ पीपुल्स पार्टी सिंध हुकूमत सिंध जे कुदरती वसीलनि ज़मीनुनि ॿेलनि ॿेटनि ऐं ॿियनि वसीलनि जो सौदो करे छॾियो आहे। पर सिंध जे वारसनि जहिड़ी तरह बिटे मकानी निज़ाम ख़िलाफ़ मुज़ाहिमत करे उन जो ख़ात्मो आंदो हो, अहिड़ी तरह वरी बि मुज़ाहिमत करे सिंध जे वसीलनि खे बचायो वेंदो। शहदादकोट जे हिक शादी हाल में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे वधीक चयो त पीपुल्स पार्टी हमेशह पुलिस ज़रिए सियासत कई आहे ऐं अवाम खे हिसाए वोट वरितो आहे, पर हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो माण्हू हिननि जे रस्ता रोक करे हिननि खां पाई पाई जो हिसाब वठंदा। ज़ैन शाह चयो त अॻु जे भेट में हाणे वधीक सिंध जे पाणीअ ते धाड़ो हयो पियो वञे, जंहिं करे ईंदड़ वक़्त में सिंध जी ज़मीनुनि खे पाणी मिलण बि ॾाढो मुश्किल हूंदो, जंहिं करे अॼु खां ई पंहिंजे हारियुनि आबादकारनि खे पाणी बचाइण लाइ निकिरणो पवंदो। जॾहिं त वर्कर्स कन्वेंशन जे GDA अॻवान मीर मुज़फ़र बिरोही, पार्टी अॻवाननि रोशन बुरड़ो, जगदेश आहूजा, मुनीर नाइज, रमीज़ तुनियो, आसिफ मक्सी, हमल ख़ुश्क ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।